महफ़िल में अणगणिया रोमांटिक गज़ल वायूं बैत गीत विझंदड़ शाइर ऐं काफ़ी खे जिदत बख़्शींदड़ कवि मीर अब्दुल रसूल मीर 69 वरनि जी ॼमार में पंहिंजे प्यारनि खे अकेलो छॾे फ़ानी जहान मां ॻाल्हाइणु करियो। मीर अब्दुल रसूल मीर काफ़ी अर्सो गुर्दनि जी तकलीफ़ ऐं टीबी जे मर्ज़ सां जंग जुटींदो रहियो। नेठि अॼु सुबुह गंबट में मदान चाहींदड़नि खे उदास ऐं व्याकुल छॾे ज़ाहिरी तौरु सदाईं लाइ विछड़ी वियो। मीर अब्दुल रसूल मीर 1950 धारे गंबट भरिसां ॻोठ महर अली ख़ान टालपुर में ॻोठ जे नेक मर्द महर अली टालपुर जे घर में जनमु वरितो। मीर अब्दुल रसूल मीर नंढपण खां ई शाइरी शुरू कई ऐं अॻिते हली उन मैदान में पाण मञायो। मीर अब्दुल रसूल गज़ल वाई बेत गीत ऐं काफ़ी जो भलो शाइर सम्झो वेंदो आहे। ख़ासि तौर ते हू मख़दूम तालुमा जे काफ़ी खां तमामु घणो मुतासिर हो। हुन काफ़ी खे रिवायत ऐं जिदत जे रंग सां तखलीक़ कयो। संदसि शाइरी सिंध जे भलो फनकारनि उस्ताद मोहम्मद यूसुफ, मंजूर सकीरानी, अनवर विस्तड़े, ख़ान साहब फोटे ज़रदारी, फ़िरोज़ गुल ऐं ॿियनि केतिरनि ई गुलकारनि ॻाई आहे। जॾहिं काई जानब जुदा थी वियो आहे, जॾहिं काई जानब जुदा थी वियो आहे, जॾहिं काई जानब जुदा थी वियो आहे, मुंहिंजे दिलि खे चाही ख़ुदा थी वियो आहे। मीर अब्दुल रसूल मीर जे विछोड़ खे सिंधी अदब ऐं ॿोली लाइ हिकु वॾो नुक़सानु करार ॾिनो पियो वञे। हिन मौक़े ते जर्नलिस्ट एंड थिंकर फोर्ड नवाज़ शाह पारां संदसि लाॾाणे ते 3 ॾींहनि जे सोग जो ऐलान कयो वियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk